हयाती पाण सुखन में आही साथी पंहिंजे ॾुखायल जी हयाती। बोहतार अकबर खान मज़ारी साहब खे ख़ासि मां ही मिसरो डेडिकेट कयां थो। बोहतार अकबर खान मज़ारी साहब कश्मीर शहर जो रहवासी ऐं यारनि जो यार ज़बरदस्त इंसान, हुनखे मां ही आख़िरी मिसरो ॿुधायां थो। पाण सुखन में आही साथी पंहिंजे ॾुखायल जी हयाती सूरन में छो वकोड़ियई शीशे जहिड़ी दिलि टोड़ियई जानी शाबस थई ॾुखड़ा ॾिसी मुंहुं मोड़ी जानी शाबस थई मुंहिंजे अखियुनि में नीर ॾिना तो दिलि मुंहिंजी अखे झीर ॾिना तो खंजर सीने में खोड़ी शीशे जहिड़ी दिलि टोड़ियई जानी शाबस थई ॾुखड़ा ॾिसी मुंहुं मोड़ी।